नाज़रीन पेश करियूं था मटियारी मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार लगारी जी रिपोर्ट मुताबिक़ मुग़ल वेलफेयर इतिहाद पाकिस्तान जे तरफ़ां शानदार कन्वेंशन। कराची में थींदड़ कन्वेंशन में पाकिस्तान जे हर इलाइक़े मां मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ मुग़ल बिरादरी जे माण्हुनि जे वॾे अंग में शिरकत। ज़िले मटियारी हाला भिट शाह हाला पुराणा मां मुग़ल वेलफेयर इतिहाद जे सीनियर अॻवान इरशाद मुग़ल, मोहम्मद अली मुग़ल, रेहान मुग़ल, इरफान मुग़ल जी अॻवानी में 200 खां मथे माण्हुनि जे बसनि वैन ऐं कारनि जे काफ़िले सां मुग़ल यकजहती कन्वेंशन में भरपूर शिरकत। कन्वेंशन में फ़लस्तीनी मुसलमान सां इज़हार यकजहती ऐं इसराइल तरफ़ां मुसलमाननि मथां ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ क़रारदाद पास कई वई ऐं अक़वाम मुत्तहिदा खां गज़ा जे मुसलमाननि मथां इसराइली मुज़ालिम बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर मुग़ल कन्वेंशन में महिमान ख़ासि जी हैसियत सां शिरकत कई। उन खां अलावा मुग़ल बिरादरी सां तालुक़ रखंदड़ PPA MNACs ऐं MPAs इफ़्तिख़ार बेग मिर्ज़ा, इश्तियाक बेग मिर्ज़ा, फ़रहीन मुग़ल, मशहूर लेखक नुसरत मिर्ज़ा, साइंसदान डॉक्टर शहबाज मुग़ल, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर, ख़ैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, पंजाब ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां डॉक्टरनि, वकीलनि, इंजीनियर्स ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ मुग़ल बिरादरी जे माण्हुनि हज़ारनि जी तादाद में कन्वेंशन में शिरकत कई।